अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां चेतन दास ऐं मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल एंड द वॉइस ऑफ एजुकेशन एंड मोटिवेशन जे प्लेटफॉर्म ते ख़ुशि आमदीद चवां थो। दोस्तों, पहिरीं पाण ज़िक्र कयोसीं त अंग्रेज़ी सिखिजे कीअं ऐं अंग्रेज़ी जी अहमियत छा आहे। यकीन कयो हू वीडियो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी सां तमामु घणो वायरल थियो। हुन वीडियो जा मैसेजिस न सिर्फ़ु पाकिस्तान जी कुंड खां पर इंडिया खां वठी सऊदी अरबिया खां वठी बांग्लादेश खां वठी काफ़ी दोस्तनि जेका मूंखे उन वीडियो जे हवाले सां मैसेजिस कया ऐं चयईं त सर यू आर डूइंग गुड जॉब। सो यकीन कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं हुन खां पोइ ॿिए नंबर वीडियो में मां तव्हांखे इंग्लिश जे हवाले सां बुनियादी जेके बि टॉपिक्स बुनियादी जेके बि कॉन्सेप्ट जेके आहिनि उहे ॿुधायासीं। ऐं हुन मां हिकिड़ी ॻाल्हि हुई त अंग्रेज़ी सिखण जे लाइ असांखे जेके इन जा आवाज़ आहिनि उहे अचणु खपनि। ठीकु आहे, त मिसाल तौरु सिंधीअ में 52 अखर आहिनि ऐं अंग्रेज़ी में आहिनि 26। त अंग्रेज़ी में जेके 26 अखर आहिनि उन जे लाइ असांजी सिंधीअ में कहिड़ा कहिड़ा आवाज़ मतिलबु त कहिड़ा कहिड़ा लेटर्स जेके उन्हनि जे बदिरां अचनि था। त हिन कंफ्यूज़िंग जे हवाले सां काफ़ी दोस्तनि जेका मूंखे मैसेजिस कया त सर तव्हां इन ते बि वीडियो ठाहियो। त अॼु असांजी उन साॻी सीरीज़ जो ही वीडियो नंबर 4 आहे ऐं हिन में असां सिखंदासीं त अंग्रेज़ीअ जा जेके लेटर्स आहिनि उहे सिंधीअ जे कहिड़नि कहिड़नि लेटर्स जे बदिरां इस्तेमालु थियनि था। यकीन कयो ही वीडियो ऐं जेके बि नवां दोस्त आहिनि जेके अंग्रेज़ी सिखनि पिया उन्हनि जे लाइ, ऐं ॿियो ही जेके बि ॿार आहिनि जेके बि असांजा शागिर्द साथी आहिनि या जेको पेरेंट्स आहे तव्हांजे ॿारनि जे लाइ बि ही वीडियो इंतिहाई बेनिफिशियल थियण वारो आहे। अहिड़े तरीक़े सां त ही टोटल आहिनि 26 लेटर्स। ऐं 26 लेटर्स में दोस्तों इन में जेकी 5 जेके आहिनि उहे आहिनि वॉवेल्स। छा आहिनि उहे? वॉवेल्स। वॉवेल्स टोटल घणा आहिनि? 5। हाणे 5 जेकी वॉवेल्स आहिनि जंहिंमां हिकिड़ो आहे ए, ई, आई, ओ, यू। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त वॉवेल्स जो कमु आहे, केरु पुछे त वॉवेल्स जो फंक्शन छा आहे, त वॉवेल्स जो कमु आहे लफ़्ज़ ठाहिणु। ठीकु आहे, वॉवेल्स खां अलावा को बि लफ़्ज़ नथो ठही सघे। ॿ जेके इन में सेमी वॉवेल्स बि अचनि था इहे न सिर्फ़ु सेमी वॉवेल्स आहिनि बट कॉन्सोनेंट बि आहिनि। ठीकु आहे, इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त किथे इहे कॉन्सोनेंट आहिनि ऐं किथे इहे वॉवेल्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, इन्हनि जी तव्हांखे ख़बर हुजणु खपे त वॉवेल्स जो कमु आहे लफ़्ज़ ठाहिणु। ऐं वॉवेल जेके आहे असांजे सिंधीअ में ज़ेर ज़बर मंद पेश जो कमु कनि था। मिसाल तौरु ए जेको आहे न इहो अलफ़ ज़बर अ जो कमु करे थो। ठीकु आहे, ई जेको आहे न इहो अल्फ़िए ए इन जो कमु करे थी। आई जेको आहे न अलफ़ ज़ेर ए यानी ज़ेर जो कमु करे थी। ओ जेको आहे न उहो अल्फ़ा ओ हुन जो कमु करे थो। ठीकु आहे, यू जेको आहे उहो पेश जो कमु करे थी। हाणे इहो कीअं थो कमु करे ॾिसो, असां सिंधीअ में कीअं था लफ़्ज़ ठाहियूं। हाणे इहो ज़हन में रखी छॾियो त ए जेको आहे ज़बर आहे, ई जेको आहे अल्फ़िए ज़ेर ई आहे, ऐं आई आहे जेको अलफ़ ज़ेर ए आहे, ऐं ओ जेको आहे अल्फ़ा ओ आहे। ठीकु आहे, ऐं यू आहे उहो अलफ़ पेश ओ। त हीउ ॾिसो, असां चऊं था असां लिखूं था बट या असां लिखूं था पट, पे ज़बर प, टे ज़बर त, पट, त प, प ॾिसो पे पग, पे पग जे लाइ इंग्लिश में लफ़्ज़ आहे पी। हाणे हिते आहे पे ज़बर ब, टे ज़बर ट, पट, त ज़बर जे लाइ छा ईंदो? ए ईंदो। त पे ज़बर प, टे ज़बर ट। हाणे अॻियां कोन ईंदी। ठीकु आहे, पट, पे ज़बर प, ट, पट, पे ज़बर प, माना ए अची वियो मतिलबु इहो ज़बर अची वई। ॾिसो ई अलफ़िए ई, अलफ़िए ई। मिसाल तौरु असां लिखूं था ॾिसो हाणे सीट, सीन ए सी अलफ़िए ई, माना इहो ये जो कमु करे थो। ठीकु आहे, सीट, त सीट सीन आहे, त सीन जे लाइ छा ईंदो? एस। सीन सीटी जे लाइ छा ईंदो? एस। ऐं ये यको, ॾिसो ये यको आहे, त ये यके जे लाइ छा ईंदो? ई। ऐं टे टोपी सीट, टी जे लाइ छा ईंदो? टी, सीट। त अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ख़बर हुजणु खपे। ॾिसो हीअ आहे ज़ेर, ज़ अ, अलफ़ ज़ेर अ, अलफ़ ज़ेर अ। त हाणे ॾिसो हिते हिन जो आवाज़ कीअं थो निकिरे। हाणे ज़ेर ज़बर वरी उन जे अॻे लफ़्ज़ खां, माना इहो जेकॾहिं जेकॾहिं ज़बर अचे पई माना पे पग ते अचे पई त प ईंदो। हिते असां ख़ाली मां तव्हांखे अलफ़ जो मिसाल ॾेई इहे वॉवेल्स सम्झाया आहिनि, पर तव्हांखे ज़हन में रखिणो आहे त असांजो जेको कॉन्सोनेंट अचे थो पियो उन खे असांखे माना ए ॾिनी आहे त माना असां पे पी ते जेका ज़बर ॾिनी आहे। ठीकु आहे, हाणे आहे ज़ेर। मिसाल तौरु असां लिखूं था हिते फिट, फिट, फेज़र फ। हाणे ज़ेर अची वई त मतिलबु आई, ज़ेर अची वई त मतिलबु आई, फेज़र फ, त फेज़र फ, ही थियो फेज़र फ, ही थियो ट, फिट, फिट। हाणे ॾिसूं था असां लिखूं था ॾिसूं पुट, पुट, पे पिश प, टे ज़बर ट। हाणे यू पेश अची वई त तव्हां सम्झी वञो यू आहे, त इज़ी आहे बिल्कुलु। पी जे लाइ असां छा लिखंदासीं? पी,
ऐं जेको यू जेको आहे इन जे लाइ असां छा पिया ॾियूं, उहो पेश आहे जेका इन लाइ छा पिया ॾियूं, यू। ठीकु आहे, यू पेश मतिलबु यू, हीउ मूं तव्हांखे हिते ॿुधायो आहे। आख़िरी में आहे टी, त हीउ थियो पुट, हीउ थियो पुट पुट। ठीकु आहे, त अहिड़े तरीक़े सां दोस्तो तव्हांखे इन्हनि वॉवल्स जी ख़बर हूंदी त यकीन कयो तव्हां इंतिहाई इज़ीली अंग्रेज़ी खे पढ़ी बि सघो था ऐं अंग्रेज़ी जे लफ़्ज़नि खे तव्हां रीड बि करे सघो था ऐं लिखी बि सघो था। कंहिं बि माण्हू जो नालो लिखिणो हुजे, कंहिं शहर जो नालो लिखिणो हुजे, ऐं हीउ जेको कॉन्सेप्ट आहे नवां जेके अंग्रेज़ी सिखंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। इहे हवाले सां जेके दोस्तो तव्हांखे इन जी ख़बर हुजे। हाणे मां तव्हांखे इहो हिकिड़ो त मां तव्हांखे रिव्यू ॿुधायो आहे त इहो पेश ज़बर जेको ज़ेर वग़ैरह इन जो कमु कंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे इहो जेको थोरो हितां मिटायां थो त दोस्तो इहा वरी शइ आहे प्रैक्टिस ते। ठीकु आहे, तव्हां इन ते प्रैक्टिस कयो, प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट। प्रैक्टिस ई आहे जेको माण्हू खे परफेक्ट करे थी, त इन ते वधि खां वधि प्रैक्टिस कयो ऐं इन ते वधि खां वधि लफ़्ज़ ठाहियो। मिसाल तौरु ए ज़बर आहे, ए जेको आहे ज़बर जो कमु करे थो, त पट आहे, हट आहे, फट आहे, मट आहे, अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ जेके ठाहियो। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि खे अंग्रेज़ी सेखारणु चाहियो था त अहिड़े क़िस्म जो तव्हां पंहिंजे ॿारनि खे कमु ॾियो ऐं उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां सेखारियो त जीअं उन्हनि जा बेसिकली बुनियादी कॉन्सेप्ट जेके आहिनि उहे क्लियर थी वञनि। असांजा ॿार काफ़ी जेके इन बुनियादी कॉन्सेप्ट्स में ई मुंदल आहिनि, उहे अॻिते हली उन्हनि जे लाइ वॾा वॾा प्रॉब्लम्स, मतिलबु त हू अंग्रेज़ी खे पढ़ी या लिखी नथा सघनि। त हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अंग्रेज़ीअ जा जेके 26 लेटर्स आहिनि इहो असांजे सिंधीअ जे कहिड़नि कहिड़नि लेटर्स जे बदिरां अचनि था। हीउ ज़बर जो कमु करे थो, इहो वॉविल आहे इहो। उन खां पोइ दोस्तो बी जेको आहे न, बी जे लाइ असांजे सिंधी में जेको आहे बेबदक जे लाइ बि इस्तेमालु थिए थो ऐं इहो ॿिए बुक जो आवाज़ बि बी कढे थो। मिसाल तौरु असां लिखूं छा लिखूं असां, ॿकरा पिड़ी, ॿकरा पिड़ी, ॿे ज़बर ॿ, त ॿे जे लाइ असांखे छा ईंदो, ॿ, बी। ठीकु आहे, ॿ ॿे ज़बर ॿ, ऐं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो ज़बर जे लाइ छा ईंदो, ए, ॿ। हाणे हिते अचे पियो ॿकरा, ॿकरा, ॾिसो ॿ ज़बर ॿ, ॿे ज़बर ॿ, क, के जे लाइ छा थो थिए, क, रा, रे अलफ़ रा, रे अलफ़ रा, माना अलफ़ जो बि कमु करे थो ए जेको आहे अलफ़ जो बि कमु करे थो, ॿकरा। ठीकु आहे, त अहिड़े तरीक़े सां। ऐं ॿियो जेको सी जेको आहे दोस्तो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां सी, त सी जे लाइ हिते ॿ बुनियादी कॉन्सेप्ट आहिनि तव्हांखे ज़हन में रखणा आहिनि। त सी जे अॻियां जेकॾहिं आई ई वाई, यानी सी जे अॻियां जेकॾहिं इन्हनि टिन्ही मां को हिकिड़ो अखर अचे थो त हिन जो आवाज़ु थींदो सीन सी टी जो। पॉइंट नोट कजो, हिन जे अॻियां जॾहिं बि आई ई वाई ही अची वञे त इन जो आवाज़ु थी वेंदो सीन सी टी जो। मिसाल तौरु ॾिसो हिते सैल, मिसाल तौरु ही थींदो सिगरेट। ठीकु आहे, मिसाल तौरु साइकिल, त ॾिसो हिते सी जे अॻियां वाई पियो आहे त इन जो आवाज़ु थी वियो साइकिल, सैल, सिगरेट। पर जॾहिं इन जे अॻियां इन्हनि खे छॾी करे ॿियो को लेटर अची वञे, मिसाल तौरु सी ए डबल एल, त हिते ॾिसो ए आहे त हिते ही हिन जो आवाज़ु थी वियो काल, हिन जो आवाज़ु सीन जो थींदो काफ़ कुते वारो आवाज़ु। त इहो ज़हन में रखिजो तव्हां त इहे टे लेटर्स अचनि त इन जो आवाज़ु हूंदो सीन सी टी जो। इन जे अॻियां को इन्हनि खे छॾे करे ॿियो को लेटर अची वञे थो त इन जो आवाज़ु थींदो काफ़ कुते जो। ठीकु आहे, उन खां पोइ दोस्तो आहे जेको सीन सी टी खां ए बी सी खां पोइ डी आहे। ठीकु आहे, डी, त डी आहे इन जेका डे डेल जे लाइ इस्तेमालु थिए थो। ठीकु आहे, डी जो आवाज़ु ऐं डे डेल जो आवाज़ु साॻियो आहे। ऐं दोस्तो इन जे लाइ डी डे डेल जो आवाज़ु बि कढे थो ऐं डे डेडर जो आवाज़ु बि कढे थो। ठीकु आहे, ऐं ढाल ढगे जो आवाज़ु बि कढे थो। पर ढाल ढगे जे लाइ हिते इन जे अॻियां छा थो अचे, डी एच, डी एच मिलाइण सां जेका थी वञे थो धाल धोबी या ढाल ढगो। ठीकु आहे, त अहिड़े क़िस्म सां तव्हांखे ख़बर हूंदी त डी एच मिली करे ढाल धोबी जो आवाज़ु कढनि था या ढाल ढगे जो आवाज़ु कढनि, ढ ढ, माना डी एच जेका आहे ढ या ढ, ढ या ढ। मिसाल तौरु असां लिखूं ढोरो नारो, छा लिखूं, ढोरो नारो, त ॾिसो हिते ढ। हाणे असांजा ॿार कंफ्यूज़ हूंदा आहिनि त हीअ अलाए छा आहे, अलाए छा आहे, या हीअं जेकॾहिं ढोरो नारो लिखियो पियो आहे त हुनखे ख़बर ई कोन्हे त यार हीअ डी एच छा आहे। हू चवंदा ढोरो, ढोरो नरो, ढोरो नरो, त हीअं थोरी थींदो, त हीअ आवाज़ु आहे ढोरो नारो। त ढोरे नाले जे लाइ असां ढेर जे लाइ छा लॻाईंदासीं, डी एच, ढोरो। ठीकु आहे, वाव जे लाइ ओ थो अचे ढो, वरी रे आर, आर जे लाइ आर अचे थो, वरी वाव, वाव जे लाइ ओ अचे थो, वरी न, न जे लाइ एन अचे थो, अलफ़, अलफ़ जे लाइ ए अचे थो, र जे लाइ आर अचे थो, आख़िरी ओ, त हीअ थियो ढोरो नारो। त बिल्कुलु सिंपल आहे, यकीन कयो बिल्कुलु द सिंपल। त दोस्तो हीअ वीडियो तव्हां लाज़मी शेयर कजो, छाकाणि त असांजा सिंध जा जेके ॿार आहिनि जेके उहे हिन वीडियो मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु करे सघनि। ठीकु आहे, हा, ई जेको आहे उहो वाविल आहे, इहो यके जो आवाज़ु कढे थो। ठीकु आहे, मिसाल तौरु मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो, ई खां पोइ अचे थो एफ,
एफ जो है फे फानोस जो आवाज़ भी कढे तो, फे फीथी जो आवाज़ भी कढे तो। ठीक है, हाँ मैं तव्हांखे ॿी बि हिकिड़ी कंफ्यूज़ ॿुधायां, पी एच जॾहिं मिलंदा आहिनि तॾहिं ही बि साॻियूं आवाज़ कढनि था। ठीक है, मिसाल तौर ॾिसो हिते फिज़िक्स आहे, फिज़िक्स फिज़िक्स, हिते ॾिसो पी एच जो है फे फानोस जो आवाज़ कढे पियो। ठीक है, इहो बि तव्हांखे ज़हन में रखिणो आहे। जेको एफ खां पोइ आहे जी जो दोस्तों, इहो बि साॻे तरीक़े सां इहो हिन जो कॉन्सेप्ट साॻियो आहे। ठीक है, सी जो ऐं जी जो कॉन्सेप्ट साॻियो आहे। जॾहिं इन जे अॻियां आई ई वाई अची वञे त इन जो आवाज़ हूंदो आहे जीम जुती जो, जीम जुती जो। न त ही अखर जेकॾहिं इन टे ई जेकॾहिं इन्हनि मां को बि हिकिड़ो इन जे अॻियां नाहे त इन जो आवाज़ थींदो गाफ गॾह जो। ठीक है, साॻे तरीक़े सां ॾिसजो जैल, GELL, तो छाकाणि इन अॻियां ई अची वियो तॾहिं इन जो आवाज़ थी वियो जैल। ठीक है, ही ॾिसो हाणे हिते इन जो आवाज़ आहे गार्लिक, गार्लिक माना थूम। ॾिसो हिते इन जे अॻियां ए आहे, माना त सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं जी जे अॻियां आई ई वाई ईंदो त इन जो आवाज़ थींदो जिम जुती जो। जेकॾहिं इहे टे अखर इन जे अॻियां नथा अचनि, ॿियो को अचे थो त इन जो आवाज़ थींदो गाफ गॾह जो। ठीक है, एच दोस्तों, एच जो आहे हाय हाथी। ठीक है, हे जो आवाज़ है, मिसाल तौर असां लिखूं हाथी है, ॿियो है हजाम है। मिसाल तौर असां था लिखूं हमज़ा। ठीक है, असां छा लिखियो हमज़ा, तो हमज़ा हाय हजाम जे लाइ छा ईंदो, हे ज़बर है, ही थियो हम, ज़े ज़ंजीर जे लाइ ज़ेड, ज़ा, ज़े अलफ़ अलफ़ ए आई हमज़ा। ठीक है, अहिड़े तरीक़े सां आई जो आहे वॉविल है, आई खां पोइ आहे जे। मां इहो मिटायां थो, तव्हां स्क्रीनशॉट वठणु चाहियो त वठी सघो था। ठीक है, जे जो आहे इहो आहे साॻी जिम जुती जो आवाज़ कढे थो। ठीक है, तॾहिं जे खां असां प्लस एच कयूं था। ठीक है, जे प्लस एच त ही आवाज़ कढे थो जे झिरकी जो, जे प्लस एच ही आवाज़ छा जो कढे थो झिरकी जो। असां झुड़बी, दोस्तों झुड़बी जेका मिरपुकास डिवीज़न जो हिकिड़ो वॾे में वॾो शहर आहे। जेकॾहिं तव्हां नाहे ॾिठो त तव्हां ॾिसी सघो था, उन जो नालो आहे झुड़बी। ठीक आहे, त असां झुड़बी जेकॾहिं लिखंदासीं, हिते ॾिसो जे झिरकी पियो आहे, जे झिरकी लाइ छा थो अचे जे एच। हाणे झुड़, जे पिश झो, मां तव्हां सां पहिरीं ॻाल्हि कई त पेश जो आवाज़ छा थो कढे यू। ठीक आहे, जे पिश झो, जे पिश झो, रे जे लाइ आवाज़ कढे थो आर, झुड़। बे बुक जे लाइ अचे थो बी, ऐं ये यको इन जे लाइ अचे थो ई आई, झुड़बी त ही थी वियो झुड़बी। हाणे इहो आहे असांजी प्रोनाउंसिएशन झुड़बी। तव्हां आई बि करे सघो था या तव्हां झुड़बी हीअं बि करे सघो। के जेको आहे इहो काफ़ कुते जो आवाज़ कढे थो। ठीकु आहे, के खां जेकॾहिं असां के एच जेकॾहिं लिखंदासीं त इहो खे खट जो आवाज़ कढे थो। मिसाल तौरु ऐं खे खट ऐं प्लस में खाए खचर। मिसाल तौरु असां लिखूं खान, ठीकु आहे, त इन जो छा थींदो के एच ख, अलिफ जे लाइ ए, एन जे लाइ एन, खान। बिल्कुलु सिंपल तो अचे थो एल जे लाइ लाम लकुण। ठीकु आहे, एल खां पोइ एम जे लाइ अचे थो मी मस, एम खां पोइ एन जे लाइ अचे थो नु नथ, एन जे लाइ अचे थो नु नथ न, एम एन ओ जेको आहे हिकिड़ो वॉविल आहे। ओ खां पोइ पी जे लाइ दोस्तो अचे थो पे पग। ठीकु आहे, पे पग। पर मां तव्हांखे हिते अंग्रेज़ी जा कुझु कॉन्सेप्ट ॿुधायां त अंग्रेज़ी जेका लैंग्वेज आहे इन में पे पग जो आवाज़ु आहे कोन। अंग्रेज़ जेके आहिनि इन जो जेको आवाज़ु आहे उन्हनि वटि जेका इन जो आवाज़ु आहे फ, माना अंग्रेज़ी जेका आहे उन्हनि वटि पे पग जो आवाज़ु आहे कोन। त अंग्रेज़ी में जेको इन जो आवाज़ु आहे फ। ठीकु आहे, पाण चऊं पाकिस्तान बट अंग्रेज़ थींदा पाकिस्तान। ओके, अहिड़े तरीक़े सां क अंग्रेज़ी में काफ़ कुते जो क्लियर आवाज़ु आहे ई कोन। अंग्रेज़ी में के जो आवाज़ु आहे ख। ठीकु आहे, जीअं पाण चऊं कराची बट अंग्रेज़ी चवनि था खराची। अहिड़ी तरीक़े सां मूं तव्हांखे पहिरीं टी जेको ॿुधायो, टे टोपी जो आवाज़ु इंग्लिश में आहे ई कोन। जेको अंग्रेज़ी में जेका टे टोपी जे लाइ आवाज़ु आहे उहा आहे ठे ठूंठ। मिसाल तौरु पाण चऊं टमाटो बट अंग्रेज़ चवनि था टमेटो, माना उन्हनि वटि टी जो आवाज़ु आहे ई कोन। त इहे बुनियादी जेके कॉन्सेप्ट्स आहिनि तव्हांखे जेका सम्झण जी ज़रूरत आहे, इहो लाज़मी तव्हां सम्झो। ठीकु आहे, क्यू, त क्यू जेको आहे काफ़ कलम जे लाइ, ऐं क्यू जे अॻियां हमेशह जॾहिं असां लिखंदा आहियूं त यू लाज़मी ईंदो आहे। ठीकु आहे, कलंदर वग़ैरह क्यू खां काफ़ कलम जे लाइ अचे थो, माना क्यू काफ़ कलम जे लाइ ई अचे थो, ॿिए काफ़ कुते जे लाइ कॾहिं बि कोन यूज़ थींदो। दोस्तो आर जेको आहे रेल रे माड़ी, माना ॿिन्ही जे लाइ आर इस्तेमालु थिए थो। ठीकु आहे दोस्तो, एस जेको आहे सीन सीटी जे लाइ एच मिलाईंदासीं। ठीकु आहे, एस खां जेकॾहिं असां एच मिलाईंदासीं त इन जो आवाज़ु थी वेंदो शीन शीटी जो। मिसाल तौरु असां लिखूं शेर खान, मिसाल तौरु असां लिखूं शेर ख़ाली
शीन ये शे, ये यको, ये यके लाइ आवाज़ छा थो कढे ई, बिल्कुलु सिंपल आहे। ऐं शीन शीटी जे लाइ आहे SH, ये यके जे लाइ ही, रेल जे लाइ मां तव्हांखे ॿुधायो R, त ही थी वियो शेर। ठीकु आहे, बिल्कुलु सिंपल। दोस्तो यू जेको आहे इहो हिकिड़ो पेश आहे, वॉविल आहे। वी दोस्तो वी जेको आहे उहा वाढे जे लाइ अचे थो। ठीकु आहे, जेको अचे थो इहो बि वाढे जे लाइ अचे थो। W खां पोइ वाए अचे थो, इहो ये यके जे लाइ अचे थो। ज़ेड जेको अचे थो इहो जे ज़ंज़ीर जे लाइ अचे थो। ठीकु आहे, इहे हुआ जेका इन्हनि जा जेके रूल्स एंड रेगुलेशन जेका मां तव्हांखे ॿुधाया। अञा बि कुझु जेके सिंपल्स जेके रहियल आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां थो। मां तव्हांखे ॿुधाया आहिनि, मिसाल तौरु JH मिली करे छा था ठाहिनि, जे झिरकी। ठीकु आहे, SH मिली करे छा था ठाहिनि, श। ठीकु आहे, मिसाल तौरु TH मिली करे इहो छा था ठाहिनि, थेलो। ठीकु आहे, BH मिली करे इहो छा था ठाहिनि, दाल धोबी। ठीकु आहे, ऐं जेको आहे PH मिली करे हिकिड़ो छा था ठाहिनि, फेफानोस। ऐं जेको आहे PH खां पोइ जेको छा चवंदो, छा थींदो अञा को रहे थो, या TH PH SH CH। ठीकु आहे, CH जेको आहे चे चंड जो आवाज़ु कढे थो। ठीकु आहे, चे चंड जो आवाज़ बि कढे थो ऐं छे छटी जो आवाज़ बि कढे, पर किथे किथे छे छटी जे लाइ CH ॾींदा आहिनि। छोर जो ॾिसो जेका हीअं लिखियो आहे हिननि, छोर हिकिड़ो जेको शहर आहे उमरकोट जे वेझो आहे, त उन जेको हीअं लिखिबो आहे छोर। त अहिड़े तरीक़े सां इन्हनि जेका हीअ माना CH जेका छे छटी जो आवाज़ु कढे थो, CH बि छे छटी जो आवाज़ु कढे थो, चे चंड जो आवाज़ु कढे थो। अञा को रहे थो त हू तव्हां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त तव्हां मूंखे लाज़मी ॿुधाइजो। त ही हुआ इंग्लिश में इन्हनि जे लाइ आवाज़ जेके मां तव्हांखे ॿुधाया। दोस्तो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो सुठी लॻी हूंदी। जेकॾहिं मुंहिंजी हीअ वीडियो तव्हांखे सुठी लॻी आहे त प्लीज़ इन वीडियो खे शेयर कयो, त जीअं असांजा सिंधी दोस्त, असांजा सिंधी शागिर्द जेके आहिनि उहे हिन वीडियो जो वधि खां वधि फ़ाइदो हासिलु करे सघनि। त दोस्तो हाणे वक़्तु आहे तव्हां खां इजाज़त वठण जो। मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे भाउ चेतन दास खे ॾींदो इजाज़त। जेॾां पेर तेॾां खैर।